नून लीग जी नायब सदर मरियम नवाज जी पासपोर्ट वापसी वाली दरख्वास्त ते लाहौर हाई कोर्ट की बेंच एक ॾींहं में 2 भेरा टुटी वही है। जस्टिस फारूक हैदर और जस्टिस असद जावेद घरियाल बुधनी का माजरत करे छड़ी है। ज़रियन जो चवण है तो जस्टिस असद जावेद घरियाल ज़ाती मसरूफियत सबब बुधनी का लाचारी ज़ाहिर कई। ज़रियन मूजिब नई बेंच की जोड़जक वारो मामलो बीहर चीफ जस्टिस के उमाणो वेंदो। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ मकानी खाते की तरक्याती स्कीमन बाबत इजलास थो, जैमें तरक्याती मनसूबा फौरी तौर मुकम्मल करण जो फैसलो किया वियो है। इजलास में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, सोहेल राजपूत, हसन नकवी, फयाज जतोई, साजिद जमाल अबड़ो और बेन शिरकत कई। मकानी खाते वाले सूबाई वज़ीर वडे तरक्याती कमन बाबत ब्रीफिंग ॾिनी है। नासिर शाह बुधायो तो 12 अरब 21 करोड़ की लागत से 221 वाटर सप्लाई जो स्कीमों जारी आहिन। सूबे में साल्ट वेस्ट मैनेजमेंट जूं 676 मिलियन की लागत से 5 स्कीमों जारी आहिन। कराची में 1800 मिलियन रुपयन जूं S3 और K4 जूं 2 स्कीमों जारी आहिन। वडे वज़ीर पारा मकानी खाते वाले वज़ीर के नए साल में कुछ नवा मेगा प्रोजेक्ट शुरू करण की हिदायत पिण कई वई है। लाहौर की अदालत अगूणे DG FIA बशीर मेमण के बेकसूर करार दे छड़ियो। बशीर मेमण अदालत में अबूरी जमानत वापस वठी छड़ियो। लाहौर की सेशन कोर्ट में बशीर मेमण खिलाफ केस की बुधनी थी, जै दौरान FIA मूजिब इख्तियार कियो तो जांच में बशीर मेमण बेगुनाह साबित थियो है। बशीर मेमण ते मनी लॉन्ड्रिंग समेत बया केस दाखिल हुआ। शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की न्याणी बख्तावर भुट्टो जरदारी कराची वासन नीगरी दुआ ज़हरा के निकाह ते मजबूर कंदड़ खिलाफ केस दाखिल करण जो मुतालबो कियो है। बख्तावर भुट्टो जरदारी समाजी राबतन वाली वेबसाइट ते दुआ ज़हरा जो निकाहनामो जारी कंदे चयो तो दुआ ज़हरा 14 साल मस जी है। नीगरी के निकाह ते मजबूर कियो वियो है। हुन चयो तो नीगरी से शादी कंदड़ नौजवान ते केस दाखिल करे निकाह पढ़ाईंदड़ मौलवी के गिरफ्तार कियो वञे। संदसि चवणो तो दुआ ज़हरा रुगो 14 सालन जी है। नीगरी के निकाह ते मजबूर कियो वियो। याद रहे तो पुलिस दुआ ज़हरा के पाक पतन मां तहवील में वठी छड़ियो है। पाकिस्तान और अफगानिस्तान की इख्तियारिन में गालियों कामयाब थियण बाद पाक अफगान सरहद खोली वही है। सरहद खुलण बाद वापारी सामान से भरियल ट्रक मंजिल तरफ रवाना थी विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं पाक अफगान सरहद खोलण बाबत जरगो मुनक़िद कियो वियो। जिरगे में सिक्योरिटी इंतजामिया जे आफिसरन और बेन वडे तादाद में शिरकत कई हुई। खबरुन जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं हैदराबाद खां तो हैदराबाद में सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच नऊ कोर्ट में नारिन के अगवा वारे केस में नामजद गिरफ्तार जवाबदार की जमानत वाली दरख्वास्त रद्द करे छड़िया है। जवाबदार रसूल बख्श टंगड़ी वकील मियाँ ताज मोहम्मद कीरियो मार्फत जमानत ले दरख्वास्त दाखिल कराई हुई। जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी और जस्टिस इरशाद अली शाह ते मुश्तमिल डिवीज़न बेंच बुधनी कई। वकील आगाही ॾींदे चयो तो रसूल बख्श टंगड़ी जो ॼाणायल वाक़े से को भी ताल्लुक ना है। संदस उम्र 75 साल है। नारिन से ज्यादती वारे वाक़े की DNA रिपोर्ट भी ॼाणायल जवाबदार से मैच नाहे थी। पीरसन अक्सर बीमार रहे तो उन लए संदस जमानत मंजूर कई वने। जस्टिस मोहम्मद शफी सिद्दीकी चयो तो पुलिस वाज़े है तो 164 वारे बयान दौरान मज़लूम न्याणिन उन जवाबदार जो नालो खयो हो। अदालत धुरिन जा दलील बुधण बाद जवाबदार की जमानत वाली दरख्वास्त रद्द करण जो हुकुम ॾिनो।
सिंध हाई कोर्ट सखर बेंच पारां ख़ुराक खाते जे 3 डिप्टी डायरेक्टरनि सूदो 8 ॼणनि जी ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थींदड़ में अॻूणो डिप्टी डायरेक्टर अनीसुर रहमान महर, रफ़ीक राजपर, इक़बाल मेमण ऐं ॿिया शामिल आहिनि। ॼाणायल ऑफिसर 3 सालनि खां गिरफ़्तारी बैदि जेल में क़ैद आहिनि। ख़ुराक खाते जे करोड़े रुपयनि जी करप्शन रेफरेंस दाख़िल थियल आहे। ॼाणायल ऑफिसर 3 सालनि खां गिरफ़्तारी बैदि जेल में क़ैद आहिनि ऐं ख़ुराक खाते में करोड़े रुपयनि जी करप्शन रेफरेंस दाख़िल थियल आहे। खबर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी जे MPA नवाब शाह जे बीमार सीनियर सहाफ़ी रशीद अहमद शेख जे सार लहंदे खेसि 3 लख रुपयनि जो चेक ॾियारे मोकिलियो, जंहिं ते सहाफ़ी संदसि जा थोरा मञिया आहिनि। ठठे जे तक PS 78 घोड़ाबारी जे MPA अली हसन ज़रदारी जेको हमेशह ग़रीब माण्हुनि जी मदद कंदो रहियो आहे। नवाब शाह प्रेस क्लब जो सीनियर सहाफ़ी रशीद अहमद शेख काफ़ी अरसे खां बीमारी जे बिस्तरे ते हुजण सबबि परेशान हाल ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। PP MPA अली हसन ज़रदारी बीमार सहाफ़ी जी सार लहंदे 3 लख रुपयनि जो चेक उमाणे छॾियो। 3 लख रुपयनि जो चेक मिलण ते सीनियर सहाफ़ी रशीद अहमद शेख पीपल्स पार्टी जे MPA अली हसन ज़रदारी जा थोरा मञिया आहिनि। खबर शामिल कंदासीं। खैरपुर खां खैरपुर वेझो घरनि खे बाहि लॻण वारी ख़बर धरती TV न्यूज़ ते नशर थियण बैदि PP MNA नफ़ीसा शाह नोटिस वठी छॾियो आहे। ॻोठ टंडो नज़र अली में घर खे बाहि लॻण बैदि नफ़ीसा शाह वाक़े वारे हंधि पहुची मुतासिरनि में राशन ऐं ॿियो सामान विरायो। उन मौक़े ते डॉक्टर नफ़ीसा शाह एडमिनिस्ट्रेटर के मुतासिरनि जी वधीक मदद करण जा हुकुम जारी करे छॾिया। मीडिया सां ॻाल्हाईंदे नफ़ीसा शाह चयो त शहर अंदरि फायर ब्रिगेड गाॾियुनि जी खोट आहे। जल्द वधीक गाॾियूं वरितियूं वेंदियूं। बाहि सबबि पोरियत नुक़सान जो अज़ालो कयो वेंदो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं ॻोठ टंडो नज़र अली में 5 ॻोठाणनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि हिकु मासूम नीगर सड़ी फौत थी वई हुई, जॾहिं त घरनि में पियल अल्ह तलह सड़ी रख थी वियो हो। मीरपुर माथेलो जी अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 2 साल क़ैद जी सज़ा ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। फर्स्ट सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट एंड मॉडल क्रिमिनल जे जज अब्दुल फ़हीम पवर ॾोह साबित थियण ते जवाबदार ग़ुलाम नबी ख़ालिदी ते ॾोह साबित थियण ते 2 साल क़ैद ऐं 25,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। पुलिस मूजिबि शाहनवाज़ मलिक जी फ़रियाद ते खंबड़ा थाणे ते ग़ुलाम नबी ख़ालिदी ख़िलाफ़ कूड़ो चेक ॾियण जो केस दाख़िल कयो वियो हो। कराची पुलिस जे तर्जमान चयो आहे त शहर में नारियुनि जी गुमशदगी जा 3 वाक़िया रिपोर्ट थिया। दुआ ज़हरा ऐं निमरा काज़मी जे वालिदेन पारां इतला मिलण ते केस दाख़िल कया विया आहिनि। जारी कयल बयान में पुलिस तर्जमान चयो त सोल्जर बाज़ार मां गुम थियल नारी दीनार जे वालिदेन केस दाख़िल करण वारी दरख़्वास्त वापसि वरिती आहे। तर्जमान मूजिबि कराची पुलिस जो स्पेशल यूनिट नारियुनि जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं कंदो रहियो। गुम थियल नींगरी, निमरा ऐं दुआ ज़हरा वीडियो बयान जारी करे मर्ज़ी मूजिबि घर छॾण जी तस्दीक करे छॾी आहे। हुननि चयो त कराची पुलिस जी जांच टीम पंजाब पुलिस सां राब्ते में आहे। टीमूं पंजाब पहुची वियूं आहिनि। नारियुनि खे कानून मूजिबि अदालत में पेश कयो वञे।